जी नाज़रीन, लाड़काने में बंदर रोड, शाही बाजार ऐं रेशम गली जा दुकान लॉकडाउन जे करे बंद ऐं वापारी परेशान। अचो त उन्हनि जा व्यू ॿुधूं त हू लॉकडाउन जे करे केतिरो परेशान आहिनि। डीसी साहब खे असांजी अपील आहे, रेशम गली, शाही बाज़ार, बंदर रोड, पाकिस्तानी चौक, ये सिर्फ़ कुछ मखसूस इलाइक़ा बंद आहिनि, बाक़ी सॼी सराउंडिंग खुलियल आहे। ऐं जीअं त बेस कॉलोनी थियो, नज़र माला थियो, अलाहाबाद माला थियो, लाहौरी माला, शेख ज़ैद जूं मुकमल मार्केटूं खुलियल आहिनि, हिन वक़्तु ओपन लॻी पयूं। मेन असांजी रेशम गली, बंदर रोड, शाही बाज़ार सां असां ज़ुल्म आहे, बाज़ारियूं बंदि लॻी पयूं आहिनि। महिरबानी करे असां अपील था कयूं, असांजा हीउ ज़ुल्म ख़तमु कयो वञे, जल्द में जल्द असांजो लॉकडाउन ख़तमु करे बाज़ारियूं खोलियूं वञनि त ताकी असां रोज़ी करे सघूं। जी भाउ दोस्तो, त तव्हां हिन वापारियुनि जो बिल्कुलु तव्हां मौक़िफ़ ॿुधो त हुनजो छा चवणु हुयो। इहा बिल्कुलु हक़ीक़त ॻाल्हि आहे त हींअर सिर्फ़ु रेशम गली, शाही बाज़ार, बंदर रोड इहे बंदि लॻा पिया आहिनि। इन खां अलावा जेके सराउंडिंग बाज़ारियूं आहिनि, सराउंडिंग इलाइक़ा आहिनि, शेख ज़ैद मोड़ थियो, रहमतपुर थियो, नज़र माला थी, बेस कॉलोनी जी ऐं चांदका सिविल हॉस्पिटल वारी साइडियूं इहे थियूं, ऐं काफ़ी अहिड़ा इलाइक़ा आहिनि जेके नाला नथा अचनि, उहे हींअर खुलियल आहिनि। ऐं हींअर 3 इलाइक़ा ई सख़्तीअ सां बंदि कया विया आहिनि। इहो DC साहिबु तव्हां ख़ुदि इंसाफ़ कयो, SSP लाड़काना मसूद पंकज साहिबु तव्हां ख़ुदि इंसाफ़ कयो। मां तव्हांखे अपील थो कयां, बराए महिरबानी खे इंसाफ़ कयो वञे। हिन रेशम गलीअ सां, हिन कारोबारी वारनि सां जो मातहती मां शुरू कयो वियो आहे। बार बार लॉकडाउन थिए थो त अचे थो रेशम गली, शाही बाज़ार, बंदर रोड थिए थो। असां बि बिल्कुलु सम्झूं था हिते रश थी थिए, शाही बाज़ार, बंदर रोड, पर उन ते SOPs अमल लागू आहे। जेको पहिरियों न हूंदो, हींअर 80 खां 90% जेको तव्हां पाण हिन खे निशानदाही कई आहे त SOP अमल बिल्कुलु आहे। पहिरियों खां 1% खां 99% अमल आहे। तव्हां DC साहिबु तव्हां बिल्कुलु मञियो बि आहे हिन ॻाल्हियुनि ते। मां तव्हांखे अर्ज़ु रखंदुमि, अपील कंदुमि, तव्हां सर्वेंट आहियो, बराए महिरबानी रेशम गली वारनि खे, सिद्दीकी बाज़ार वारनि खे, बंदर रोड खे, पाकिस्तान चौक वारनि खे हिनखे रिलीफ ॾिनो वञे ताकी इहे पंहिंजा कारोबार बराए खोलनि, बराए पंहिंजो कारोबार कनि। तव्हां हुनजो कारोबार बि ॾिसूं, ॻाल्हियूं बि ॿुधियूं। मां तव्हां सां अर्ज़ु थो रखां, बराए महिरबानी रेशम गलीअ सां, शाही बाज़ार सां माटल सलूक न कयो वञे। ॿी सूरत में जेकर तव्हां लॉकडाउन तव्हां नथा खोलियो, मां तव्हां सां सवाल थो कयां, DC साहिबु, SSP लाड़काना पंकज साहिबु, मां तव्हां सां सवाल कयां, छा इहे 10 ॾींहं जेको तव्हां लॉकडाउन कयो आहे, न 10 ॾींहं लॉकडाउन में इहे बाज़ारियूं, इहे 10 ॾींहं लॉकडाउन में छा इहे वायरस ख़तमु थी सघे थी, या अॻिते का प्लानिंग आहे कंहिं दोस्तनि जी? मां तव्हां दोस्तनि सां मुखातिबु आहियां, बराए महिरबानी अचो त गॾु थियूं, आवाज़ु उथारियो। हीअ उहो आवाज़ु आहे, जेकर तव्हां बंदि थी वेंदो त अॻियां कुझु बि न करे सघंदा, रहंदो तव्हांखे रिलीफ ॾियण जे बग़ैर ज़ुल्म पैदा कंदा। तव्हां दोस्तनि सां मां अपील थो कयां, अचो असां सां साथ ॾियो ताकी असां